अस्सलाम वालेकुम दोस्तों, रियासत ड्रामे जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। धमाकेदार अपडेट खणी दोस्तों। त इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आयो त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा जीअं साथ हलंदो रहे, लाट ॿधी रहे। जी दोस्तों, त बिना देर त पंहिंजी अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे अपडेट ॾींदासीं अॼु रियासत बारे में। त तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रियासत ड्रामे जा जेके बहितरीन सीन रिकॉर्ड थिया आहिनि तव्हां ॾिसी रहिया आहियो त इम्तियाज़ भोजदार ऐं कंहिं इन ड्रामे जी अदाकारा आहे दोस्तों। मूंखे हिन नाले जी न आहे ख़बर, पर बहितरीन अदाकारा लॻी रही आहे। जीअं तव्हां पिक्चर में ॾिसी रहिया आहियो हिन जा सीन थी चुका आहिनि। ऐं पहिरें स्पेल जा सीन ई दोस्तों तव्हांखे असां ॾेखारे रहिया आहियूं, जेके माना बहितरीन तरीक़े सां वरिता विया आहिनि दोस्तों। ऐं हिन छोकिरीअ खे जेको आहे त वनवाह मां उथारे थो वञे। ऐं हिन पिक्चर में जेको असांखे नज़र अची रहियो आहे दोस्तों, त असांखे हिन पिक्चर में इहो नज़र अची रहियो आहे त उमेद अली कलवर जेको आहे त हिन छोकिरीअ खे जेको आहे त दिलो पाणीअ जो हारे मथां वनवाह हिन जो ख़तमु कयो थो वञे दोस्तों। पोइ सबब छा आहिनि त उहे तव्हांखे ड्रामे में ॾिसण लाइ मिलंदा बहितरीन तरीक़े सां। ऐं जेको पहिरियों स्पेल शूट थियो आहे त इहे सीन बि जेके आहिनि इन ड्रामे जे पहिरें स्पेल में ई शूट थिया आहिनि दोस्तों। त पहिरें एपिसोड खां वठी 25 एपिसोडनि ताईं तव्हांखे हीउ जेको किस्सो आहे जेको तव्हां पिक्चर में ॾिसी रहिया आहियो दोस्तों, हिन छोकिरीअ खे जेको वनवाह मां उथारे थो वञे त हीअ सॼी कहाणी जेका आहे त तव्हांजे साम्हूं अची वेंदी। ऐं तव्हां ॾिसी सघंदो त कहिड़ा सबब आहिनि जो हीअ शादी करे थी, कंहिं निंड में थी वञे कंहिं हिसाब सां। ऐं बाद में अहिड़ो को मसइलो थो थिए जेको हिनखे वनवाह हिन जो ख़तमु करे थो वञे। हिन सीन में असांखे मंज़ूर मुराद सीनियर एक्टर बि नज़र अची रहियो आहे। ओठो जेको आहे ज़हर ज़िंदगी जो उहो बि नज़र अची रहियो आहे। उमेद अली कलवर जेको आहे दोस्तों, ऐं बहितरीन अदाकार हिन में सीन में जेके नज़र अची रहिया आहिनि। ऐं ईअं लॻी रहियो आहे त हिन जी जेका इम्तियाज़ भोजदार सां शादी थिए थी ऐं बाद में को अहिड़ो को मसइलो थिए थो दोस्तों जेको हिनखे माना वनवाह हिन जो ख़तमु करे थो वञे। ऐं हिन जो जेको आहे त शादी हिते कैंसिल थी वञे। जी दोस्तों, उम्मीद है तो ये वीडियो तव्हांखे पसंद आई हूंदी। वीडियो पसंद आई तो लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूर कंदा दोस्तों। वरी मिलंदासीं कंहिं न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। खुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।